हैदराबाद जो तारीख़ी पक्को किलो जंहिंजे भरपासे में कब्ज़ा थियल आहिनि, इहे कब्ज़ा 70 सालनि खां क़ाइमु आहिनि। अॼु इन किले ते बहाली जे कम दौरान सेखड़ाट अमले तरफ़ां मज़दूरनि तरफ़ां उते खोटराई दौरान किले जो मुख्य दरवाज़ो किरी पियो आहे। उते मौजूदु आहे टाइम न्यूज़ जो रिपोर्टर इम्तियाज़ खोसो। उन खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। इम्तियाज़, आगाह कजो, फुटेजिस में अवां ॾिसी सघूं था त किले जूं मुख़्तलिफ़ भितूं आहिनि, मुख़्तलिफ़ बुर्ज आहिनि जेके 70 सालनि खां बदतरीन शक्ल में आहिनि। इन जे अंदर भी हिकिड़ी कब्ज़ा थियल कॉलोनी आबाद आहे जंहिंखे इन खां पहिरियां बि हटाइण जूं कोशिशूं वरितियूं वयूं, पर कॾहिं इहो मामिलो कामयाब न थी सघियो। ॿाहिरां अॼु खोटराई कई वई ऐं शायदि इन दरवाज़े जी मुरमत जो कमु शुरू थियो आहे, पर हाणे दरवाज़ो ज़मीन बोज़ थी वियो आहे। तारीख़ी पक्को किलो आर्कियालॉजी खाते जी लापरवाही सबब हंधा हंधा असांखे टुटल भगल नज़र अचे थो। आर्कियालॉजी खाते क़दीम नवादरात पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इन पक्के किले खे ॿीहर इन साॻी सूरत में बहाल करण जूं कोशिशूं बि वरितियूं वियूं आहिनि, पर विच में कुझु महीना या कुझु हफ़्ता कमु हले थो, उन खां पोइ ॿीहर इहो कमु जेको आहे रोलड़े जो शिकार थी वञे थो। हाणे ताज़ो कुझु महीननि खां इहो कमु उते जारी आहे। उन में मुख़्तलिफ़ जेके हिसा आहिनि किले जा, जीअं इन आर्कियालॉजी खाते जूं जेके ऑफिसिस क़ाइमु थियल आहिनि, उहे हिसा उन्हनि ॿीहर जेके आहिनि तामीर कराया आहिनि, पर किले जूं जेके दीवारूं आहिनि उहे तमामु घणियूं ख़स्ता हाल में आहिनि। इवन किले जो जेको मुख्य गेट हो उहो बि ख़स्ता हाली जो शिकार हो। उनखे मरमत करण जी कोशिश दौरान ई अॼु जेको आहे किले जो मुख्य दरवाज़ो ज़मीन बोज़ थियो आहे। ख़ुदा न ख़ास्ता उते, छाकाणि त लखनि जे तइदाद में आबादी रिहाइश पज़ीर आहे, उहा अचे वञे थी, पर अॼु जेको आहे ख़ुदा न ख़ास्ता उहे माण्हू महफ़ूज़ रहिया आहिनि। ऐं किले जो जेको मुख्य गेट आहे उहो इन वक़्तु ज़मीन बोज़ आहे। उते जेको हींअर इंतिज़ामिया तोहरुक वरितो आहे, हिकु ट्रैक्टर टाली उते उमाणी वई आहे। 4 या 5 जेके मज़दूर आहिनि उहे हिकु हिकु सिर जेको आहे उन ट्रैक्टर टाली में विझी रहिया आहिनि। उन तरीक़े सां ॿुधाए पियो वञे त किले जो जेको गेट आहे उहो क्लियर करार ॾिनो वेंदो। उन खां पोइ ई जेके ईंदड़ वेंदड़ माण्हू आहिनि उहे आसानी सां घुमी फिरी सघंदा। हिन वक़्तु असां अमीर उते मौजूदु आहियूं। मां पंहिंजे कैमरामैन खे चवंदुसि उते जेको किले जो गेट किरियो आहे उन जा मंज़र असांजे नाज़रीन खे ॾेखारींदो। ऐं हिन वक़्तु इहो मुख्य गेट जेको आहे उहो ॿिन्ही पासनि खां हिननि बंदि करे छॾियो आहे। ईंदड़ वेंदड़ जेके माण्हू आहिनि किले में, छाकाणि त हज़ारे लखनि जी तइदाद में हिते आबादी रिहाइश पज़ीर आहे, उन्हनि लाइ को मुतबादल हिकु अधु ॿियो को रस्तो आहे जिते नंढियूं नंढियूं घिटियूं आहिनि इन्हनि जूं, उतां हू ॿाहिरि निकिरी घर जो को सीधो सामान वठी सघनि था या अची वञी सघनि था। बाक़ी मुख्य जेको गेट आहे उहो मुकमल तौर ते हिन वक़्तु बंदि आहे, छाकाणि त किले जो गेट किरियो आहे। हिकु त उन जो जेको मुलबो आहे उहो अञा ताईं उतां मुतबादल हंधि न मुंतक़िल कयो वियो आहे। इंतिज़ामिया सिर्फ़ु इहो नोटिस वरितो आहे त उते हिकु ट्रैक्टर टाली उमाणी वई आहे। उन ज़रिए उते जेके पोरियत कमु करे रहिया आहिनि 4 खां 5 मज़दूर जेके आहिनि उहे हिकु हिकु सिर जेको आहे उते मुलबे मां कढी उहा उन ट्रैक्टर टाली में विझी रहिया आहिनि। ईअं हिननि जो चवणु आहे त इहो किले जो गेट जेको आहे क्लियर करायो वेंदो। हीअ ॿुधाए पियो वञे त इन जी बहाली दौरान जेके भितूं आहिनि किले जूं खस्ता हाल आहिनि। मां पंहिंजे कैमरामैन खे चवंदुसि ॿियूं जेके इन जूं साबित भितूं आहिनि उहे बि असांजे नाज़रीन खे स्क्रीन ते ॾेखारींदो, त उहे बि बिल्कुलु तबाह हाली जो शिकार आहिनि। कंहिं बि वक़्तु जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता तेज़ बरसाति पई त उन दौरान बि इहे भॼी भुरी किरी सघनि थियूं। उन दौरान बि नुक़सानु थींदो, छाकाणि त हेठिएं पासे खां जेको पके किले जो रस्तो आहे फोर्ट जे अॻियां, उतां आबादी बेरिहाइश पज़ीर आहे। गॾोगॾु कब्ज़ागीर जेके आहिनि दुकानदार, उन्हनि पारां उते दुकान खोलिया विया आहिनि, उते उन्हनि जो कारोबार हले थो, त उते बि माण्हू जेके आहिनि रिहाइश पज़ीर हुजनि था, उन करे उन्हनि खे बि वक़्तनि फ़वक़्तनि नुक़सानु हुजे थो। हिन वक़्तु अमीर असां कोशिशि कंदासीं त उते माण्हू जेके आहिनि मौजूदु आहिनि उन्हनि खां पुछूं था त किले जी दीवार कीअं गिरे। भैया, ये कैसे गिरा है? ये काम चल रहा था किले की साइड का दीवार का, तो ये काम करते करते जो ना ये देखिए गिर पड़ा है। इसके यहाँ के किले की साइडों का दीवार का जो ना काम जारी था, उस सिलसिले में काम हो रहा था, लेकिन ये गेट को उन्होंने सपोर्टें नहीं लगाई। सपोर्टें लगाते तो शायद रुक गया था, इन्होंने काम करते करते मैं गिर पड़ा। अच्छा, इसके अलावा भी देखें ना दीवारें कैसी खस्ता हाल है। इसी को रिपेयर करने के लिए काम हो रहा था ना, ये रिपेयरिंग का काम चल रहा था किले का। अगर इसी को रिपेयर करते रहते तो बेहतर रहता, लेकिन रिपेयरिंग के साथ साथ इन्होंने सपोर्टें भी देते। जैसे यहाँ सपोर्ट लगाई हुई है ना, ऐसी सपोर्ट बीच में नहीं दी। ये रास्ता भी हमारा आने जाने का, हम भी यहीं की रिहायशी है, तो हमारा रास्ता यही इंटरेस्ट यही है, और हम यहीं से जाते हैं। अभी ये सारा बंद हो गया तो इसकी वजह से रास्ता, हमारा घर भी इसी रोड से जाता है। कितनी आबादी अंदर रहती है किले में? अंदर तकरीबन ठीक ठाक आबादी है, 50 से ऊपर ही है। 50 से ऊपर ही होगी। हाँ, 50,000 से ऊपर है। अच्छा भैया, ये अभी इन्होंने ये जो मुलबा हटाने का काम शुरू किया है, इससे मुतमिन है? आप अभी एक ट्रैक्टर टाली ये कब उठाएगी? 4 नहीं, एक ट्रैक्टर टाली तो सवाल ही पैदा है। इनको 4-5 ज़्यादा ट्राली लगानी चाहिए इनको। ये तो परेशानी है, बहुत परेशानी है। ये तो आवाम परेशान हो जाएगी। यहाँ पे गाड़ियाँ फंसी हुई अंदर लोगों की, कैसे निकलेंगी यहाँ से?
अच्छा, खुदा न खासा कोई अंदर बीमार हो जाए बंदा तो वो कैसे जाएगा? वो यही तो परेशानी है ना कि इनको जितनी जल्दी हो सके ये मलबे को हटाना चाहिए, क्योंकि रास्ता भी बंद है, ये मेन रास्ता है, ये अंदर आने का मेन रास्ता है। अच्छा, ये मजदूरों के अलावा कोई अफसर इनका नजर आ रहा है आपको इधर? ये ले अभी मजदूर आए तो थे, अफसर आए थे, मगर वो भी चले गए, बस अभी चेक करके देख के बस इनको लगा गया मजदूरों को, कोई है ही नहीं कोई ऐसा कोई अच्छा, बड़ा। ये समझते हैं किसकी नाली से गिरी है आज ये, इसका मेन गेट गिरा है? मजदूरों की है, लेबर की है? मजदूर क्या करेंगे, मजदूरों का आप आगे खड़े हो गए, आप बताओगे मजदूरों को यार इस तरीके से काम होगा? मजदूर तो बेचारे वो आ रहे हैं, वो अपना काम ठोकरा ठाकी कर रहे हैं, तोड़ रहे हैं। ऑफिसर को आने चाहिए ना, किसी बड़े को आने चाहिए ना, खड़ा होना चाहिए, मगर कोई भी नहीं है यहाँ पे, ना औकाफ का बंदा है, कोई भी नहीं आ रहा है यहाँ पे। तो बिल्कुल अमीर हिते जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि जी बलबुधी उन जो रिवाज जेका आहे में अचे थो वञूं न, असां कोऑर्डिनेट कयूं, हिते छा करणु आहे?